टीवी जी हर ख़बर ते नज़र जी त MP नवाबज़ादा बुरहान खान चांडियो जी त मक्सी बिरादरी तरफ़ां कारा बिरादरी जो माण्हू क़त्ल कयो हो 3 ॾींहं गुज़री विया को क़ातिल गिरफ़्तार न थियो आहे। उन धरणे में नवाब साहब वधीक स्क्रीन ते ॾिसी रहिया महिरबानी कयो जेतिरो जल्दी तव्हां माण्हू मोए 3 ॾींहं थिया आहिनि तव्हां रेड कई आहे हिन महिल ताईं कंहिं ते कई जो कहिड़ो एफसी ॿधी आया हो कुबे में हे गरीब जा मार मक्सी मोहल्ला हे गरीब मुंहिंजा कुबे महिरबानी कयो मां एसपी सां ॻाल्हायो केस इन्वेस्टिग वापसि मोकिलियो शहदाद कोट बी सेक्शन थाणे ते हिननि जा माण्हू अरेस्ट कयो टीम ठाहियो ऐं हिननि ग़रीबनि जो साईं बुरहान खान साहब हाणे एसपी साहब सां ॻाल्हायो आहे केस तव्हांजो ट्रांसफर था करायूं बी सेक्शन थाणे ते इहा महिरबानी ओॾे इन्वेस्टिगेशन ब्रेकर